कचे हुजे जा फकीर पहुंचा फकीर फिरंदा था वतन से अड़ी है ने करीना इहो मोह सुचायो वेलो मोह कई छो बैठिया हां अड़ी खुशी जो वेलो आ खुशी जो वक्त आ नच आए राणा तो मोराज थींदा राणा तो मोलक थींदा ओ तू ता मामने जे कुल्हे तू ता चाचने जे कुल्हे ओ राणा राणा मोर भली पियो टिले गुजरे जो चुप कर बसरा असांजो अंदर पयो आ सड़ियो ऐं तोखे सहरा लाडन जी अची लगी आ गायण जो एडो शौक थई न सहरा ऐं लाडा तो वनी सरदार जी हवेली में गाए तो को 5 रुपया घोर मिलई अदी असां जे हां ते मुंग न डर ओ माई खैर का है मिर्च फकियूं वेठियां छा जो क्या तो सड़ई पियो आई हां न्याणिया मीरा के रब हुन जो भाग भरायो आ त तू छो थी सड़े पचे पई सरीना निभागन जो निभाग वयो आ हाशिम के लगी बेचारो बेगुनाह बधजी वयो आ अरे सरीना हाशिम को पहिरियों दफो गिरफ्तार थियो आ छा चरी मीरा जी शादी पहिरियों दफो थी थे पई मीरा वडी नसीबन वारी थी हाँ हाँ हाणे त ॾाढा थी मीरा जा पासा वठी अॻ में त चवंदी त मीरा निभागी आ चंडरी आ ऐं हाणे मीरा जा कसीदा वेठी थी पढ़ी छो भला अरे छो न पढ़ंदसि मीरा जा भाग त ज़हन ते ज़ोर ॾे शाह ज़मान जी नुंह थी थियई 7 राजन जी राणी थी थियई सुन रब जूं करणियूं हाणे तूं वञी बीठी मीरा जे नौकर जी ज़ाल वो अमर छो न मां हुननि जी तरफ़दारी कंदसि छो न ख़ुशि थींदसि छो तुंहिंजी तरफ़दारी कंदसि तोबा माई तोबा मूं अहिड़ी मतलबी माई कोन ॾिठी ज़रीना करे त करे छा अरे ज़रीना हाणे भली तूं इहो मोह दबे जहिड़ो कयूं वेठियूं पई साड़ में सड़ मां त वञाए थी पई सॼे राज खे ॿुधाइण दावत ॾियण जन्नत आली शान मुंहिंजे रण लॻी ॾिसो जन्नत आली शान वजने बाजा छिमे कने छेरियूं वजने बाजा छिमे कने छेरियूं ओ दुल्हन जात अधिकार मुझे रण सूबेदार मामा ने फाइल लिखा बहादुर खान तकड़ा है जा वे हो चाय पियो बोतल पियो फाइल ॾेखारियां थो सूबेदार मां वेहंदुसि कोन मूंखे फाइल लिखा केर आयो काथे था वञो मुसाफ़िर आहियूं पंहिंजे साथियुनि जी तलाश में ठीक आहे वञो तव्हां केरु आहियो असां बि मुसाफ़िर आहियूं असां खां बि पंहिंजा विछड़ी विया आहिनि उन्हनि खे था ॻोल्हियो ठीकु आहे असां हलूं हलिया वञो कमी पेशी रहिजी वई आहे त ॿुधाए सरदार साईं वॾी कमी रहिजी वई आहे उन खां सवाइ शादी नथी थी सघे कहिड़ी कमी रहिजी वई आहे हाशिम जी कमी रहिजी वई आहे सरदार साईं शादी जा ॾींहं सिर ते आहिनि ऐं हाशिम बेगुनाह लाकब में आहे उन खां सवाइ शादी कीअं थींदी
हाँ पलिया खान, तू ठीक तो चई। मूं सूबेदार सुखे के फोन भी कई आ। ऐं हा, उन खां अलावा एसपी राणा साहब भी ॻाल्हायो आहे। ख़बर नथी पई त इहो सूबेदार सुखियो हाशिम खे छॾे छो कोन थो। हाणे मूंखे पलिया खान राणा साहब सां ॻाल्हाइणो पवंदो। त पोइ सरदार साईं पहिरियां इहो कमु कयो न। तू सही तो चई पलिया खान। उथ त हलो एसपी राणा साहब ॾे, उनखे था सभु कुझु इहो ॿुधायूं। उथ। एसपी साहब, असीं तव्हां ॾांहुं अची रहियासीं। सरदार साहब चवंदा आहिनि त हुब हू त मिल हू। अवां मूंखे दिलि सां यादि कयो त आउं अची वियुसि। साईं, अव्हां जी वॾी वॾी महिरबानी, लख लख कुर्ब। हुकुम कयो सरदार साहब, कीअं अवां मूंखे यादि कयो आहे? राणा साहब, मुंहिंजो हिकिड़ो अज़ीज़ आहे हाशिम, जो तव्हां वारो सूबेदार सुखियो आहे न, ॿिनि पैसनि जी लालच जे करे उनखे क़ैद कयूं वेठो आहे। उनजे करे मूं अॻु बि अव्हां खे फोन करे अर्ज़ु कयो हो, इहो सूबेदार सुखियो छॾे ई नथो मुंहिंजे अज़ीज़ हाशिम खे। अच्छा, मूं त उन महिल ई सूबेदार खे हुकुम कयो हो त हाशिम खे छॾे ॾे। सूबेदार जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा, जो मुंहिंजो हुकुम ओबे नथो करे? हलो त गॾिजी हलूं था थाणे ते, आउं अवां सां गॾिजी हलां थो। हलो। खबरदार, हथियार फटाकियो न त छेतियूं छेतियूं थी वेंदव। अरे ॿुधो कोन था, मुसाफ़िर आहियूं, अव्हां जा दुश्मन न आहियूं। असांखे वञण ॾियो ऐं तव्हां बि हलिया वञो। हथियार फिटाकियो। तो हाजी शरीफ जी जान बचाए तो वॾो मुंहिंजे सिर जे मथो एहसान करे छॾियो आहे जवान। पर ही हाजी शरीफ कॾहिं बि कंहिंजो एहसान न आहे खणंदो। कॾहिं बि का तकलीफ़ अचे न त हक़ल हिकिड़ी कजे, हे हाजी शरीफ उते हाज़िर थी वेंदो। मूंखे गैर जी जान ना है बचाई, मूं पंहिंजे मामा जी जान बचाई, जंहिंखे मां उन ॾींहं खां वठी पियो ॻोल्हियां जंहिं ॾींहं खां वठी हू जेल मां आज़ाद थियो। मामा केर आहे तू? किथे तू मुझे बहादुर तो नहीं? हाँ मामा साईं, मां बहादुरिया। बहादुर मुझा बच्चा। बहादुर पुत्र, तू तो सफ़ा जवान थी वियो आहीं मुझा बच्चा। तेई वीरा मामा, भाकुर पाइण जी तक्कड़ ना है। मां उहो ई यतीम बहादुर खान आहियां मामा, जंहिंजी माउ खे फ़क़त दौलत जी लालच में क़त्ल कयो। पहिरियां ॻाल्हि चिट्टी थिए त
कंहिं ऐं छो क़त्ल कयो आहे पोइ पिया भाकुर पाईंदासीं। बहादुर पुट, मां पंहिंजी भेण खे कीअं मारींदुसि? तूं सम्झी सघीं थो त मां पंहिंजी भेण खे मारींदुसि? न बहादुर पुट, न। मां पाण ज़ुल्म जो शिकार थियल आहियां। मां त उन ॾोह जी सज़ा काटे आयो आहियां जेको मूं कयो ई न आहे। बहादुर, तुंहिंजी माउ खे ऐं मुंहिंजी भेण खे तुंहिंजे पीउ जी ज़ाल क़त्ल कयो। हलिया बहादुर पुट, तो मां तोखे पूरी हकीकत ॿुधायां थो। हलिया। रहिस हिते झंग जो कानून आहे। जेकॾहिं को ग़रीब माण्हू बुख खां कंहिंजी बकरी चोरी करे त पुलिस हुन जूं मायूं खणी थाणे में थी आणे, ऐं जेकॾहिं को अमीर खून बि करे विझे त हुनखे कुझु न थींदो आहे। त पोइ उहे ग़रीब इन्हनि अमीरनि खे वोट छो था ॾियनि? रहिस, जंहिंखे रहण लाइ घर न हुजे उहो जेकॾहिं वोट न ॾींदो त पोइ रहंदो किथे? तव्हां बि हेतिरा ॾींहं हिते रहिया आहियो, तव्हां पाण ॾिसी चुका आहियो त केतिरा ख़ानदान तव्हांजा हारी आहिनि। उहे सभु जो सभु तव्हांजे ज़मीनुनि में कमु था कनि, पोइ बि उन्हनि खे इलाज लाइ पैसा न आहिनि, खाइण लाइ अन्न न आहे ऐं रहण लाइ घर न आहे। हा शमू, माण्हुनि जा ॾुख ॾिसी जी जुई थो पए, पर आख़िर छा कजे? जेसिताईं इल्मु आम न थींदो न ओसिताईं सुधारो न ईंदो। पैसो मूंखे त पंहिंजे भेण जी ॻणती आहे, दरिया ख़ान हुनखे मारे छॾींदो। सम्झ में नथो अचे त मां पंहिंजे भेण खे कीअं बचायां। तूं हीअं कर, थाणे ते दरख़्वास्त ॾेई छॾ। तुंहिंजी भेण खे बहादुर ख़ान खां ख़तरो आहे ऐं हुनजी हिफ़ाज़त कई वञे, ऐं ख़ुदा न ख़ास्ता हुनखे कुझु थी पियो न, उनजो ज़िम्मेवार बहादुर ख़ान हूंदो। दरख़्वास्त सां छा थींदो? जेकॾहिं एसे जोगे कंहिं ॿ रुपया ॾिना न त मुंहिंजी दरख़्वास्त फाड़े उछले छॾींदो। तूं हीअं कर, दरख़्वास्त जूं 2 कॉपियूं कराए, हिकिड़ी SHO खे ॾे, ॿी कॉपी SHO खां रिसीव कराए पाण वटि रख। पोइ इहो बहादुर ख़ान गिरफ़्तारी जे डप खां तुंहिंजी भेण खे कुझु बि न चवंदो। ठीकु आहे, ईअं बि करे ॾिसां थो। हाणे ॾिसूं था त इहो शाहज़ेब हाशिम खां सवाइ शादी कीअं थो करे। सुबेदार सुखिया, हिकिड़ो ॿियो बि कमु कर, दिलावर खे फुल फ्राई करे छॾ। रहिस, अञा हाशिम वारो हिसाब कोन्हे मिलियो, अवां वरी दिलावर वारी ॻाल्हि था कयो। सुबेदार, तोखे हाशिम वारो हिसाब किताब मिली वेंदो। अॼु तूं हथे खाली कोन वेंदे, लिफाफो खणी पोइ वञजांइ। रहिस, पोइ देर छो था कयो? हाशिम वारो हिसाब ॾियो त पोइ दिलावर बि धूड़ थी वेंदो। यादि रख सूबेदार, हाशिम घटि में घटि 1 महीनो अंदर हुजे। जमीर खान, जेकॾहिं माल मिलियो न, हाशिम आज़ाद फिज़ा में साह ई कोन खणी सघंदो। मां खेसि क्वार्टर जे कमरे में बंदि रखंदोमांसि। सुबेदार सुखिया, तोखे तुंहिंजी मिठाई मिलंदी आहे, कॾहिं असां तुंहिंजी मिठाई राही आहे? रहिस, हाणे हाशिम पूरो महीनो मुंहिंजो महिमान हूंदो। हेलो साहब, मां पियो ॻाल्हायां सिपाही सावण। हा सावण, ॾे ख़बर। साहब, SP साहब थाणे ते छापो हणियो अथव। हा, ऐं SP साहब हाशिम खे लाकअप मां कढी शाह ज़मान जे हवाले करे छॾियो आहे। कॾहिं? हाणे वञनि पियो वापसि। साहब, SP साहब तव्हां ते वॾो नाराज़ हुयो। जेकॾहिं बंगुल खे ख़बर पइजी वई त हाणे हाशिम मूं वटि न आहे
त खीसे में पियल पैसा बि निकिरी वेंदा, पैसा त पैसनि जी माग, मंगुल जूं 4 ॻाल्हियूं बि ॿुधणियूं पवंदियूं। अच्छा अच्छा, का ॻाल्हि न आहे, सभु कुझु पाण ई ठीकु थी वेंदो। साहब एसपी साहब तव्हांखे रिकॉर्ड समेत पंहिंजी ऑफिस में तलब कयो आहे। साहब तव्हांखे सस्पेंड करण जी ॻाल्हि पियो करे। हा हा हा, अहिड़नि कमनि में देर सवेर थी वेंदी आहे। तूं दिलि चाहे कर, मां अचाए पियो। अलाह रैसे दोस्तो हिकिड़ो कमु चई, चङो भला मां हाणे हलां थो। सूबेदार तो त असांजो साह ई कढी छॾियो। ॻाल्हि ॿुध, इहो हाशिम घटि में घटि 1 महीनो अंदरि हुजे। रैसे बेफ़िक्र रहो, हाशिम इहो पूरो महीनो सिजी कोन ॾिसी सघंदो। मूंखे इजाज़त आहे? इजाज़त आहे। ससी, तुंहिंजा वार केॾा ख़राब थी विया आहिनि। केतिरा भेरा चयो त मां त वारनि में तेल विझंदी कर। अदी, तेल विझण सां छा थींदो? मुंहिंजा वार पहिरियों ई भला आहिनि। हा हा, तूं बि त भली आहीं न। हाय हाय, सच चयो आहे सियाणनि त काथे ढोर सुञा काथे चोर सुञा। बसरा कचे हुजे या पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पे। ओ छोरी मीरा, तोखे चयो हुम न त तुंहिंजो पेर इन ससुईअ छोरीअ खां बि वधीक अथई गरो। निभाग चोट ते चढ़ियो बीठो अथव मड़, पर मञूं न थियूं। हाणे ॾिस, अञा तुंहिंजे शादीअ जूं ॻाल्हियूं हलियूं आहिनि त हाशिम वेचारो जेल में। अमड़ कंहिं महिल पलियो थो अॻिवा थिए, कंहिं महिल हाशिम थो जेल वञे, कंहिं महिल को नुक़सान थो थिए पियो। अञा त जॾहिं परणी जी हली अलाह थो ॼाणे अलाए कंहिंजो सिर खणंदी। मासी बसरा, सभ खां पहिरियां त तुंहिंजो सिर खणंदसि। ससी, वञ रंधिणे मां वञी वेलण त खणी आ, त हिनखे छठीअ जो खीर यादि ॾियारायां। अमड़े छाजे लाइ वेलण? मां त ईअं ॻाल्हि पे कई। बीहो न मासी बसरा, त मां तोखे ॿुधायां त भाग छा आहे ऐं निभाग छा आहे। ओ अमड़े, मां खणी तव्हांजे दर ते नहीं दसि, ॻाल्हि बि एतिरी न, बाक़ी हाणे विड़ो छो थियो? चाचा, चाचा तव्हां ख़ैर सां अची वियो? हा पुट, अञा ताईं वो जेल ही ना ठहियो जेको मूंखे कैद करे सघे। मासी बसरा, अखियूं खोले ॾिस त असांजो शींहुं चाचो अची वियो अथई। पुट हाशिम मुबारक हुजई, अलाह कंदो जुड़ियो हूंदे पंहिंजे वञी असां ख़ुशि हूंदे। मां हाणे हलां। माशाअल्लाह मासी, माशाअल्लाह। पुट ससी, पानी भरे आ। हाँ चाचा। चाचा, आई तो ठीक ना? हाँ पुट। जरीना के दिया? चाचा हुआ अंदर कमरे में बैठी। हाँ तो सूबेदार सुखिया, कर ख़बर ईअं अचण थियो आहे। रईस दरिया खान, अवां जी ज़ाती ज़िंदगीअ में दख़ल ॾियण जी का बि ज़रूरत न आहे, पर छा कयां, नौकरी अहिड़ी आहे जो वरी छा थियो आहे। हाणे त असीं चुपचाप कयो वेठा आहियूं ऐं बहादुर ख़ान बि ख़ामोश आहे। रईस कल शमू दरख़्वास्त ॾिनी आहे। शमू जी भेण याने अवां जी घरवारीअ खे बहादुर ख़ान मञा ख़तरो आहे, ऐं शमू जो इहो बि चवणु आहे त तव्हां बहादुर सां गॾिजी शमशाद बेगम खे मारण था चाहियो। सूबेदार साहब, इहो त निसोरो कूड़ आहे। इहा सॼी रांदि, इहो सॼो खेॾ शाह ज़मान जो आहे। हू शमूअ खे असांजे ख़िलाफ़ इस्तेमाल करण थो चाहे। ई ॻाल्हि सम्झ में। रईस दरिया खान, जेको कुझु बि आहे, पर जेकॾहिं शमशाद बेगम जो मर्डर थो थिए त उन जी FIR बिना कंहिं रख रखाव जे अवां जे ख़िलाफ़ दाख़िल थी। सूबेदार, शमशाद बेगम मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी इज़त आहे, ऐं हुनजे इज़त ऐं ज़िंदगीअ जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे। कंहिंखे बि असांजी ज़ाती ज़िंदगीअ में दख़ल अंदाज़ी करण जी का ज़रूरत कान्हे, न तोखे ऐं न हुन।
शम्मूअ खे छो त उहो मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो नंग आहे ऐं उनजी हिफ़ाज़त करणु मूंखे बख़ूबी अचे थी। इहा त सुठी ॻाल्हि आहे रेस। जेकॾहिं शमशाद बेगम शम्मू जी दरख़्वास्त खे रद्द करे त करे सघे थी, बाक़ी अव्हां जे चवण ते शम्मू जी दरख़्वास्त रद्द नथी करे सघिजे। मां त चवां थो त शमशाद बेगम जो ख़्यालु रखिजो। न त रेस अव्हां खे त ख़बर आहे मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो, पर आहियां हो ॾाढो ॾुखियो। सूबेदार शम्मू खे चइजांइ त दिलि जाए करे मां पंहिंजी घरवारीअ जे वार वार जी हिफ़ाज़त कंदुसि। समझी वई न? त पोइ ठीकु आहे, मां हाणे हलां। सदाईं गॾु।